नादिन शहीद बेनज़ीर आबाद ज़िले में चोरी ऐं फुरनि जे वारदातुनि ते कंट्रोल आणण लाइ पुलिस हिकमत अमली जोड़े वरिती आहे। एसएसपी अमीर सऊद मक्सी जो चवणु आहे त जिन माण्हुनि जूं मोटरसाइकिलूं चोरी थियनि थियूं उन्हनि खे बिना देर एफआईआर दाख़िल कराइणु घुरिजे। एसएसपी अमीर सऊद मक्सी आवाज़ टीवी जे रिपोर्टर एके डाहिरी सां ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो तव्हांखे ॾेखारियूं। ओवरऑल असांजे ज़िले में लॉ एंड ऑर्डर हवाले सां तमामु पीसफुल माहौल आहे। हिते कोई हाउस रॉबरी कोन्हे, कोई गैंग रेप या डकैती या अहिड़ो को इंसिडेंट कोन्हे, कोई हाईवे रॉबरी कोन्हे ऐं अलहमदुलिल्लाह शयूं अंडर कंट्रोल आहिनि। हिकिड़ो माइनर क्राइम आहे पर उहो ॾाढो सीरियस आहे। आईजी साहब बि उन ते असांखे पॉलिसी ॾिनी आहे त जेको मोटरसाइकिल थेफ्ट आहे उन ते एक्शन तव्हां खणो। उन जे हवाले सां असांजी प्रिवेंटिव स्ट्रेटजी ऐं ॿियो डिटेक्शन जे हवाले सां असांजा काफ़ी उपाउ असां वरिता आहिनि। उन में नंबर 1 असां सेफ सिटी प्रोजेक्ट हिन शहर में आंदोसीं त जीअं चोरनि जी निशानदेही थिए। उहे जेके रिकॉर्डेड क्रिमिनल्स आहिनि जेके अदालतुनि में वञनि था, पोइ वरी जेल में वञनि था, पोइ वरी बेल आउट था थी वञनि, उन्हनि जे मथां असांजो क्रैकडाउन हुजे ऐं जेके आदि मुजरिम आहिनि उहे असां उन्हनि ते क्रैकडाउन करे उन्हनि खे वरी कोर्ट जे कटहरे में खणी अचूं। पर हिते गॾोगॾु जे मोटरसाइकिल थेफ्ट जे हवाले सां आउं चवंदुसि त कुझु प्रिवेंटिव मयर्स आहिनि उहे वठणु असांजे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। मसलन सभ खां पहिरियों जेके गाॾियूं किस्तनि वारियूं आहिनि उहे रजिस्टर कोन थियूं थियनि। 3-3, 4-4 साल उन्हनि खे थी था वञनि त उन्हनि गाॾियुनि खे आउं इहा गुज़ारिश कंदुसि शहरनि खे त रजिस्टर करायो एक्साइज़ डिपार्टमेंट खां, ताकी उन्हनि खे जेको नंबर मिले उन्हनि सां उहा आइडेंटिफाई थिए। ऐं जेको रेशो असां वटि चोरी जो एतिरो त न आहे, पर जे चोरी थिए थी पई त उनखे फौरन जेको आहे सो उन जे मथां तव्हां एफआईआर नामालूम जे मथां ज़रूरु कटराए, छो जो जेसीं ताईं क्रिमिनल खे सज़ा न मिलंदी, तव्हांजी एफआईआर न थींदी त तेसीं ताईं हिकिड़ो उन ते क्रिमिनल खे असां नैब न करे सघंदासीं ऐं एनसी दाख़िल करणु इन मसइले जो हल कोन्हे को। जेकॾहिं कंहिंजी एफआईआर नथी थिए त उहो मूं ॾे अचे, आउं इंश्योर कंदुसि त उनजी एफआईआर थी वेंदी।